चांडे जो एक यादगार वाक़ियो आहे दोस्तों। एक प्रोग्राम में गाइण जे लाइ एक माण्हू उनखे दावत ॾियण आयो दोस्तों। उन दावत जे एवज़ में उन माण्हूअ जलाल चांडे खे हिक मेंह गिफ्ट में ॾिनी। उहा मेंह कहिड़ी हुई दोस्तों ऐं उहा मेंह कॾहिं ॾिनी, उहा तक़रीबन तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा दोस्तों। ऐं मुंहिंजे पुठे पासे हिकु वीडियो हली रहियो आहे जंहिंमें तव्हांखे जलाल चांडियो ऐं ॿिया कुझु माण्हू ॾिसण में अचनि पिया जेके जलाल चांडियो मेंहूं पियो ॾिसे दोस्तों। ऐं जलाल चांडियो ढोरनि जो शौक़ीन हूंदो हुयो ऐं मेंहूं बि इंतिहाई भलियूं भलियूं जेको आहे सो जलाल चांडे वटि बीठियूं हूंदियूं दोस्तों। जलाल चांडियो घोड़नि जो, मेहनि जो, कुकड़नि जो खफ़्ती हूंदो हुयो ऐं उन खां अलावा उहो गायकीअ जो बि वॾो शौक़ीन हूंदो हुयो। उनखे गीत वग़ैरह चई ऐं पंहिंजो विंदर कंदो हुयो ऐं उन खां अलावा मेंह माल मता बि उन वटि जाम हूंदो हो दोस्तों। हिकु ॿुढी मेंह हिकु माई हुई जेका ग़रीब हुई इंतिहाई, लेकिन उन वटि पैसा ॾोकड़ त उन टाइम में सस्ताई जहिड़ी ॻाल्हि हुई। पैसा ॾोकड़ एतिरा माण्हुनि वटि कोन हुया, लेकिन माल मिल्कियत माण्हुनि वटि हुयो। ढोर ॿकरियूं हे हो सभु शइ हुयूं माण्हुनि वटि। त पोइ हिकु माई आई त भाउ मुंहिंजे पुट जी शादी आहे, सो जलाल चांडिया मां तोॾे आयो आहियां। मूं वटि पैसा त कोन्हनि के, लेकिन मूं वटि माल बीठो आहे। वञी वाड़े खां जेको आहे सो चूंडे पंहिंजे लाइ मेंह जेका तोखे सम्झ में अचे काइजां ऐं महिरबानी करे मुंहिंजे छोकिरे जी शादीअ ते अची प्रोग्राम लाज़मी कजां। छाजे करे जो ओस पास वारे माण्हुनि सां मां हाम आहियूं वेठी आहियां त मूंखे जलाल चांडियो मुंहिंजे छोकिरे जे शादीअ ते लाज़मी ईंदो। ऐं माण्हू बि मूंखे चवनि पिया त तूं ग़रीब आहीं, तुंहिंजे शादीअ ते किथे जेको आहे सो जलाल चांडियो ईंदो। ऐं जलाल चांडियो उन टाइम ते हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं वॾो नाले वारो माण्हू हुयो दोस्तों। ओस पास में माण्हुनि जा फ़ैसिला थींदा हुआ, झेड़ो वग़ैरह थींदो हुयो, तॾहिं बि जलाल चांडे खे अची माण्हू दाह ॾींदा हुया ऐं कंहिं फ़ैसिले में माण्हू वठी वेंदा हुया, तॾहिं बि जलाल चांडे खे हिकु मोतबर माण्हू सम्झी करे जलाल चांडे खे फ़ैसिलनि में बि माण्हू वठी वेंदा हुया दोस्तों। पोइ जलाल चांडियो उन प्रोग्राम में वियो। माईअ जेको आहे सो हथरादू हिकु ईअं छपर वग़ैरह ठहियलु हुई। वञी हुते जलाल चांडे ॻायो, महफ़िल मौसीक़ी थी ऐं छोकिरे माईअ जी जेका आहे उन पुट जी शादी बि थी। पोइ जलाल चांडियो उन्हनि खां मेंह न पियो वठे, चए पियो माई तूं ग़रीब आहीं, मूंखे अलाह साईं गंज ॾिनो आहे ऐं मूंखे इहा तुंहिंजी मेंह न खपे। लेकिन उन जे बावजूदि जेका अम्मा पोड़ी आई जलाल चांडे वटि, उन मिंथूं कयूं बाबा महिरबानी कर जलाल, मुंहिंजी दिलि थी चए तूं मेंह हितां जेका तोखे सम्झ में अचे काए वञ। पोइ जलाल चांडियो जॾहिं मेंहूं ॾिसणु वियो उन माईअ वटि त उहा मेंहनि ॾिसण वारी वीडियो हे मुंहिंजे पुठे पासे हले पई। तव्हां ॾिसो पिया त जलाल चांडियो मेंहनि खे अम्मा अम्मा करे उथारे पुठीअ ते हथु रखी ऐं मेंहूं ॾिसी ऐं मेंहनि जी तारीफ़ बि करे पियो त इंतिहाई बहितरीनु मेंहूं आहिनि दोस्तों। पोइ जलाल चांडियो अहिड़ो भलो शख़्स बि हुयो, ईअं ज़बान ते बि